साईं मनोज सोबत अली साहब जब साहब गणरत्न मोहतरम मंसूर अली चारण साहब गुजारिश स्टेज तक ख्याल रखना आए मेहमान के खास तौर से मोहन साहब ऐं इम्तियाज़ अहमद साहब या दोस्त प्रताप साहब जो असांजो सफ़र जो साथी रहियो आहे डॉक्टर संतोष पल ऐं नज़र साहब ऐं साबित साहब वेठा हिते बि सभु असांजा मौजूद अॻियां जेके बि वेठा आहिनि ऐं सरवर साहब वेठो आहे जो गुलनि वेठो आहे साबित वेठो आहे ऐं ॿिया जेके बि दोस्त आहिनि मौजूद सभिनी खे तहे दिल सां मां मोकिलाए थो वेलकम चवां थो त तव्हां असांजे हिन सफ़रनामे जे महूरत में टाइम कढी आया आहियो। तमामु घणा दोस्त आहिनि जेके किताब ते ॻाल्हाईंदा ॻाल्हाईंदा मां मुख़्तसर सिर्फ़ु पंहिंजे ज़िंदगी जे हिन बाब जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुमि त हीअ किताबु यकीननि सभिनी दोस्तनि जे लाइ हिकिड़ो सफ़रनामो हिकिड़ी कहाणी जे तौर ते आहे पर असांजे लाइ जी ज़िंदगी जो हिकिड़ो ख़ूबसूरत बाब आहे। 4 सफ़र जेके असां गॾिजी कया आहिनि 5 सफ़र जंहिंमें एजाज़ मोहम्मद साहब जो मां साईं सुर साहब हुयो 5 असांजा इहे सफ़र आहिनि पर मां चवां थो त हीअ 5 सफ़र असांजी ज़िंदगी जा उहे ख़ूबसूरत लम्हा जिन खे सुर साहब पंहिंजे अखरनि में क़ैद करे ऐं असांजी ज़िंदगी खे बि अमल करे छॾियो। सफ़रनामो साईं सिर्फ़ु असांजे मुशाहिदनि ऐं असांजे तजुर्बनि ऐं असांजे घुमण जी जेका ॻाल्हि आहे पर मां सम्झां थो जिन तरीक़े सां सुबुह साहब लिखे थो ऐं ज़रूरी न आहे त मुंहिंजे ॻाल्हि सां तव्हां भई इतफ़ाक़ कयो या तव्हां किताब में पढ़ंदव त तव्हां बि यकीननि उन शइ खे मां सम्झां थो त उनखे तव्हां रसीद थी आहे त सुबुह साहब जी लिखणी अहिड़े तरीक़े जी आहे त तव्हांखे लॻंदो त तव्हां असां सां गॾु सफ़र करे रहिया आहियो। उहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके शायदि आम हिसाब सां जेके असां किताब पढ़ूं था माण्हू उनखे मिस करे था छॾनि या उहे मसइला उहे परेशानियूं कीअं असां विज़ाऊं वधियूंसीं कीअं असां घरां निकितासीं कहिड़ियूं परेशानियूं एयरपोर्टनि ते असांखे मिलियूं असांजे एयरपोर्ट ते छा पोज़ीशन आहे ॿाहिरी दुनिया ते छा पोज़ीशन आहे हींअर अॼु साबित जी ॻाल्हि कई त असां अहिड़े माहौल में ऐं अहिड़ी जॻह ते गुज़ारियूं पिया जिते असांजी जेसि ताईं असां पंहिंजे पेरनि ते पाण जेको असां बीठा आहियूं त ठीकु आहे तंहिंखां पोइ का मालिकी कोन्हे कंहिं क़िस्म जी कंहिं बि क़िस्म जी सहूलियत तव्हांखे कोन थी मिले पोइ उहा सिहत जी सहूलियत हुजे तालीम जी सहूलियत हुजे तव्हांजी सिक्योरिटी जा मसइला हुजनि ॿियूं शयूं आहिनि पर सची थो ॿुधायां कई किताबनि में वॾी किताबनि में तव्हांजे माहौल तव्हांजे तालीम जो निज़ाम तव्हांजे घुमण फिरण जो निज़ाम माण्हुनि जी सोच कहिड़ी आहे तव्हांजी ऐं उहा असर जे करे आहे हुननि खे सभु सहूलियतूं मिलियल आहिनि हू आज़ादु क़ौमूं आहिनि ऐं प्रॉपर तरीक़े सां आज़ादु क़ौमूं आहिनि सिर्फ़ु नाले जी आज़ादु क़ौमूं न आहिनि उनजे करे ॾाढी जेको आहे हिकिड़ी सिर्फ़ु नंढी ऐं सिंपल ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदी हींअर अॼु साबित ॻाल्हि कई त मूंखे उन शइ जे लाइ यादि आहे त असां हिन किताब में उहा शइ लिखियलु आहे त असांजो जेको दोस्त हुयो जेको असांखे मिलियो हुते शेख समय जो तव्हां ॿुधो उनजो बिरादर आहे उनजो हुते दोस्त आहे जेको असांखे मिलियो उन तव्हां पुछो कि भला हिते तव्हां सिहत जो छा सिस्टम आहे छो त असां वटि जीअं साईं ॻाल्हि कई त ज़ुल्म आहे असां वटि अस्पतालुनि में ऐं कहिड़े तरीक़े सां त हुनजो त हिकिड़ो रीडर उतां जंहिंमें असांजा 60 रहंदा हुआ हुननि जो रूप कहिड़ो मर्ज़ हुजे कहिड़ी बि बीमारी हुजे पेट जो सूर हुजे या ट्यूमर हुजे कैंसर हुजे सिर्फ़ु उन माण्हू खे अची उहो उते पंहिंजी जेका स्लिप कढाइणी आहे जेको ऑफिशियली हुनखे सेट कयो उन खां पोइ उनखे कंहिं क़िस्म जी का परेशानी न आहे उहो माण्हू आज़ादु आहे उनजा माइंड आज़ादु आहिनि हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे त उहो सभु शयूं हुकूमतूं पंहिंजे माण्हुनि खे हुननि थियूं पंहिंजी जेके बि उनजा सरमायो आहिनि साहब जो ॿिया जेके बि शाइर अदीब आहिनि इहे सभु सरमायो आहिनि जेके असांजी तारीख़ खे पंहिंजनि वर्कनि में जेको आहे सो दर्ज करे दुनिया जे अॻियां पेश कनि था सभु शयूं जेको आहे सो असांजे लाइ वधियो आहे सॼी ॻाल्हि आहे त असां माहौल में रहूं था पर सुबुह साहब जहिड़ा माण्हू अहिड़े गुसाट जहिड़े माहौल ऐं अहिड़े जेको आहे सो तकलीफ़ वारे माहौल में असांखे उत्साह ॾियनि था असांखे ॿुधाइनि था त दुनिया अञा बाक़ी आहे तव्हां ॾिसो दुनिया घुमो ऐं हिकिड़ी शइ मां गुज़ारिश यादि कयोसि त जंहिं जॻह ते तव्हां सम्झो था त
असां वटि हींअर को ॿियो ज़रियो न रहियो आहे सुधारे जो या को असांखे उमेद नथी थिए पर मां सम्झां थो त असां उमेद बणिजी ॿाहिरि निकिरी सघूं था असां पाण में गॾिजी उन्हनि मसइलनि खे हल करे सघूं असां पाण निकिरी अहिड़ा माण्हू हिते मौजूदु आहिनि जेके निकिरी पवनि शहर में त सभु मसइला हल थी सघनि था भला जे 100% उहे मसइला हल थींदा त 20% थींदा 30% थींदा छो त उहे माण्हू जॾहिं ॿाहिरि निकिरंदा त हिननि उहे चोर उहे माण्हू जेके असांजी वसीलनि ते असांजी शयुनि ते कब्ज़ा कयो वेठा आहिनि उन्हनि खे यकीन ड्रम थींदो त हीअ धरती घणी ऐं उहे माण्हू आहिनि शहर जा माण्हू आहिनि जॾहिं निकिता आहिनि त यकीन थी असांजी दिल्लीअ में वञी सघनि था ऐं असां घणो करे सघूं था सो वधीक किताब जी मुहूर्त आहे दोस्त ॻाल्हाईंदा ऐं हिते साॻी ॻाल्हि अहिड़ी छॾे वधी जो यकीन दिलि चयो ज़रूरु ॻाल्हाए बाक़ी किताब जे हवाले सां मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि त ज़रूरु किताब खे हिकिड़ो दफ़ो पढ़ो ऐं किताब पढ़ण सां हीअ जेका नई जनरेशन असां वटि वेठी आहे इन्हनि जो उत्साह कंदो ऐं इन्हनि जी दिलि चवंदी त असां ॿाहिरि निकिरूं असां ॿाहिरि घुमूं दुनिया घुमूं ऐं मालिक जो जेको रंग आहे मालिक जी दुनिया आहे हिनखे घुमूं सभिनी आयल मौजूदु महिमान जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां मां ऐं सभिनी खे जेको असां वेलकम कयूं था महिरबानी